हिकिड़े बादशाह जी महलात में झिरक ऐं झिरकीअ जो आख़िर हो, जंहिंमें उन्हनि जा बचा बि हुआ। इतफ़ाक़ सां झिरकी वीचारी मरी वई ऐं झिरक का ॿी झिरकी हथ करे पंहिंजे बचनि जी रखवाली ऐं ख़िदमत लाइ आणे आख़िरे में विहारियो। मगर उन झिरकीअ उन बचनि जी ख़िदमत न कई, उल्टो उन्हनि खे कंडा खाराए मारे छॾियईं, जंहिंजी ख़बर झिरक खे कान पई। पर राणी जा उन महलात में रहंदी हुई, तंहिं उहो समूरो रंग पए ॾिठो त कीअं नई झिरकी अॻे झिरकी जे बचनि खे ख़तमु करे छॾियो। राणी जॾहिं उहो हाल ॾिठो, तॾहिं हुनजी दिलि में ई ख़्यालु अचे वेठो त जेकॾहिं आउं मरी वञा त बादशाह ज़रूरु ॿी ज़ाल परणिबो ऐं उहा बि मुंहिंजे बचनि सां अहिड़ी हालत कंदी जहिड़ी इन झिरकीअ अॻी झिरकीअ जे बचनि सां कई। राणीअ खे ॿ पुट हुआ, जिन मां वॾे जो नालो हो रूप ऐं नंढे जो नालो हो बसंत। हू राणीअ हिकदमि बादशाह खे मोहलत में घुरायो। बादशाह मोहलत में अची हाज़िर थियो। राणीअ खेसि चयो त मूंखे हिकु वाइदो ॾियो। बादशाह अंजाम ॾिनुसि त जेके तूं चवंदीअ सो क़बूलु कंदुसि। तंहिं ते राणीअ बादशाह खे चयो त मूं सां अंजाम करियो त मुंहिंजे मरण बैदि तव्हां ॿी शादी न कंदा। बादशाह राणीअ सां अहिड़ो वाइदो कयो। कुदरत इलाही कुझु अरसे खां बाद राणी मरी वई। ख़ुशामदड़िया अचे बादशाह खे लॻा त क़िबला साईं हुई शादी करियो, पर बादशाह शादी करण खां इनकार कयो। अमीरनि वज़ीरनि ॿिनि बादशाह खे शादीअ जी सलाह ॾिनी। शादी करण लाइ मथां ज़ोर आंदो। उते बादशाह ॾाढो मजबूर थी पियो ऐं आख़िरकार वज़ीर जी सलाह मूजिबि शादी करणु क़बूलु कयईं। वज़ीर खे हुकुम कयईं त ॿ महलात तयारु कराए, जिन मां हिकिड़े में शहज़ादा रहंदा ऐं ॿिए में मुंहिंजी नई राणी रहंदी। वज़ीर हुकुम मूजिबि 2 महलात तयारु कराया। उन बैदि बादशाह शादी कई ऐं नई राणीअ खे हिकु महलात में रहायईं ऐं 2 शहज़ादे में ॿिया शहज़ादा। हिकिड़े ॾींहुं शहज़ादनि छोकिरनि सां गॾिजी महलात जे भरिसां कीअं रांदि पई कई त इतफ़ाक़ सां खींयो वञी अंदरि महलात में पियो, जो राणी खणी पंहिंजे हंज में लिकाए छॾियो। छोकिरनि रूप खे चयो त हीअ बि अव्हां जा घर आहिनि, तूं वञी खींयो खणी अच। रूप चयो त बसंत वञे, पर बसंत वञणु न क़बूलियो। जंहिं करे लाचार रूप खींयो खणण लाइ राणीअ जी महलात में वियो ऐं राणीअ खां वञी खींयो घुरियईं। राणीअ रूप ते अॻे ई आशिक़ हुई, जंहिं हुनखे अहिड़ी तरह पहिरियों भेरो महलात में अकेलो ॾिसी पाण ॾांहुं छिकण जी कई। तंहिं ते रूप चयुसि, तूं मुंहिंजी माउ आहीं, मूंखां अहिड़ी ॻाल्हि कीअं थींदी। ऐं ईअं चई हुन खां खींयो खसे हलणु लॻो। राणी हुनखे पोयां चिंबड़ी पई, पर रूप पंहिंजी जिंद छॾाए निकिरी वियो। राणी नाउमेदी यकदमि मथे में धूड़ खणी विधी ऐं मंझी ऊंधी करे वार छोड़े किरी पई। उन बैदि हिकिड़ी बानीअ खे लब लालच ॾेई अखि ॾेखारे पंहिंजो शाहिद कयईं ऐं बादशाह ॾांहुं माण्हू मोकिलियईं त हिकदमि हेॾां अच। बादशाह दरबार मां उथी उन ई महलात में आयो। राणी बादशाह खे चयो त तुंहिंजो पुटु मुंहिंजी महलात में गिड़ी आयो ऐं मुंहं में अची हथ विधाईं। मस खांसि जिंद छॾाई आहे। हीअ बानी वेठी हुई, हिन खां पुछी ॾिसो। बानी बि साॻी शादी ॾिनी। बादशाह उहा ॻाल्हि ॿुधी ॾाढो कावड़ियो ऐं वज़ीर खे हुकुम कयईं त ॿिन्ही छोकरनि खे मारे उन्हनि जूं सिसियूं मूंखे आणे ॾे। वज़ीर जॾहिं उहो हुकुम ॿुधो तॾहिं दिलि में ॾाढो पशीमान थियो। नाहक ज़ोर करे बादशाह खे शादी करायमि। साॻियो उहो हाल थियो जेको छोकरनि जी माउ झिरकीअ जे बचनि जो ॾिठो हो। वज़ीर शहज़ादनि वटि आयो ऐं खेनि चयईं त अव्हां मुल्क छॾे वञो, मां अव्हां जी ॻोल्हा में निकिरंदुसि, पर अव्हां वञो उतर त आउं अव्हां खे ॾखणु ॻोल्हींदुसि। छोकिरा उहा हक़ीक़त ॿुधी घर मां निकिरी रवाना थिया ऐं सिर जे ख़ौफ़ खां मुंहुं वठियो ईअं पुछंदा भई विया। हलंदे हलंदे नेठि हुननि खे राति पइजी वई ऐं हिकु वण हेठां वेही रहिया। रूप पंहिंजे नंढे भाउ खे चयो त राति जो ही पहिरियों अधु तूं सुम्ही निंड कर ऐं आउं वेही थो पहिरो ॾियां। उहो ॿुधी नंढो सुम्ही पियो ऐं वॾो पहिरो ॾियणु लॻो। बसंत निंड में ख्वाबु ॾिठो त रूप खे बादशाही मिली आहे ऐं पाण ॾियारी हिकु लाल उगाड़ींदो थो रहे। अधु राति खां पोइ रूप पंहिंजे नंढे भाउ बसंत खे उथारियो ऐं पाण सुम्ही पियो। बसंत पहिरीं त वेठो, पर हुनखे निंड जा हुआ घेरट, सो हू वरी बि लेटी पियो ऐं निंड खणी वियसि। एतिरे में हिकु ज़हरीली बला आई, जेका बसंत जे वात में ज़हर हारे हुनजो साह पई वई। तंहिं करे वीचारो मरी वियो। सुबुह जो रूप उथी ॾिसे त संदसि भाउ मुओ पियो आहे। हुनखे ॾाढो ॾुखु थियो। आख़िर भाउ जे दफ़न कफ़न लाइ किथां कोडर कपिड़ो आणण वास्ते हीउ उतां निकितो। अञा थोरो अॻु भरो वियो त उन मुल्क जे बादशाह जंहिं वफ़ात कई हुई ऐं ला औलाद मरी वियो हो, सो उन जी वसियत हुई त बाज़ो ॾारिजो ऐं उहो जंहिंजे मथे ते वेहे उनखे तख़्त ते अची विहारिजो। सो जहिड़ो बाज़ परियां उॾामंदो पई आयो, तहिड़ो अची रूप जे मथे ते वेठो। बाज़ जे पुठियां जे अमीर वज़ीर पए आया, तिन रूप खे वठी वञी तख़्त ते विहारियो। रूप खे ओचितो बादशाह मिली वई। तंहिं करे हाल त हुननि खे संदसि नंढे भाउ जो दफ़नाइणु विसिरी वियो। बसंत वण जे हेठां पियो हो त उतां हिकु जोगी ज़ाल समेत अची लंघियो। जोगीअ जी ज़ाल जंहिंखे औलाद
हुयो ई कोन तंहिंजो छोकिरे खे ॾिठो त हिकु सुहिणो सदा मलूक सो उन ते मोहत थी पई ऐं जोगीअ खे चयईं त हीउ मुंहिंजो पुटु आहे, जेकॾहिं तूं हिन खे जेरो कंदे त मां तोसां हलंदुसि, न त मां पंहिंजे पुट जे लाश ते हिते वेठी हूंदसि, तूं भली हलियो वञ। जोगी ॾाढो मजबूर थियो ऐं ज़ाल खे चयईं त हिन में तोखे ॾाढी तकलीफ़ वठंदी पई, उन खां ॻाल्हि खे छॾे ॾे। पर जोगियाणी पंहिंजी ज़िद तां न लथी। नेठि जोगीअ ज़ाल खे चयो त हाणे भला छेणनि जो ढेर कठो कर। जोगियाणी झटिपटि छेणनि जो ढेर गॾु करे वरितो। तंहिं विच में जोगीअ नांग जो पेर खणी संदसि ॿिरड़ वठी वञी लधो। पोइ उन ॿिरड़ जी चौधारी छेणनि जो ढेर करे उते वेही मुंड पढ़णु लॻो। केतिरी देरि खां पोइ नांग ॿिरड़ मां निकितो ऐं जोगीअ खे चयईं त तोखे जेकी घुरिजे सो मां तोखे ॾियां, पर हींअर मूंखे न साड़। जोगीअ नांग खे चयो त हिन वण हेठां जेको छोकिरो मारे आयो आहीं उनजो ज़हर चूसे अच त मां तोखे छॾियां। नांग घणो ई नटायो पर जोगीअ कीअं थो छॾे। किसो कोता आख़िर नांग उन वण वटि अची छोकिरे जे वात मां ज़हर चूसे वरितो ऐं छोकिरो जीअरो थी पियो। जोगियुनि खे पोइ पंहिंजी माउ सम्झी उन्हनि सां गॾु घुमंदो रहियो। बसंत उन खां पोइ कुदरत सां ॾियारी लाल वॻाइणु लॻो, जंहिं करे जोगी ॾाढो आसूदो थी वियो। हिकिड़े ॾींहुं बसंत जोगीअ खे चयो त मूंखे हिकु भलो घोड़ो वठी ॾे। जोगीअ हुनखे घोड़ो वठी ॾिनो, जंहिं ते चढ़ी बसंत हर रोज़ु पियो शिकार कंदो हो। बसंत शिकार कंदे कंदे हिकिड़े ॾींहुं पंहिंजे भाउ जी बादशाहीअ में अची निकितो। शहर खे चौधारी ॿाहिरां कोट ॾियारियल हो, जंहिंजो दरवाज़ो बंदि हो। बसंत दरबार खे घणो ई सतायो त आउं हिकु मुसाफ़िर आहियां ऐं दरवाज़ो खोल त वञी शहर में आराम करियां। पर हिन दरवाज़ो न खोलियो। उन शहर जे ॿाहिरां हिकु बला रहंदी हुई, जा शहर में अची नुक़सानु करे वेंदी हुई, जंहिं सवेर ई दरवाज़ो बंदि करे छॾींदा हुआ। बादशाह ऐलान करे छॾियो हो त जेको बि उन जी बला खे मारींदो उनखे संग ॾींदुसि। बसंत दरवाज़े न खोलण करे लाचार दरवाज़े खां ॿाहिरि घोड़ो ॿधी कपिड़ो विछाए सुम्ही पियो। अञा थोरी देरि कान गुज़री त उहा बला अची निकिती। बसंत उन बला सां जंग करे उनखे मारे विधो ऐं बला जो नक चप ऐं पुछ कपे दरवाज़े हेठां पूरे वरी बि सुम्ही पियो। सुबुह जो सवेर दस्तूर मुगियो उन जे शहर जो दरवाज़े खां ॿाहिरि निकितो, ॾिसे त बला मुई पई आहे, हिकु माण्हू बि निंड में सुम्हियो पियो आहे। वज़ीर दिलि में चयो त बला ज़रूरी आहे, उन आदमी ई मारी हूंदी, तंहिं करे उनखे ख़तमु करे वञी बादशाह खे थो चवां त भला मूं मारी आहे। उहो पए पचाए निंड में पियल छोकिरे ते आणे डंडा वसाईं ऐं हणी वीचारे जूं टंगूं ॿाहूं भञी वेंदाईं। वज़ीर सम्झो त हाणे हीउ मरी वियो, सो उनखे खणी भरिसां हिकु खॾ हुई उन में फिटो कयईं ऐं पाण जे बादशाह खे चयईं त भला मूं मारी आहे, वाइदे मूजिबि संग मिले। बादशाह जो बसंत जो भाउ रूप हो, तंहिं अॻे ई बादशाह जी धीउ खे चयो हो त मूं वाइदो कयो आहे, तोखे वज़ीर सां शादी करणी पवंदी। छोकिरी जवाबु ॾिनो त उहो वज़ीर हमेशह असांजे शहर में रहंदो। अॻे हुनखे अहिड़ी हिमत कान हुई, सो हींअर भला कीअं मारीं, मूंखे एतबार कोन थो अचे। भला खे कंहिं ॿिए मारियो आहे। वज़ीर कूड़ो आहे, पर जेकॾहिं तव्हांजी अंजाम पारणो आहे त पंहिंजी का ॼायल धीउ खणी वज़ीर खे ॾियो। रूप लाचार थी वेही रहियो। होॾां बसंत खॾ में पियो हो। नेठि उते हिकु कुंभर मिटी खणण लाइ आयो ऐं अची ॾिसे त हिकु शहज़ादो पियो आहे, पर अञा थोरो साह अथसि। कुंभर खे औलाद कोन हो, तंहिं करे हुनखे उतां खणी पंहिंजे घर आयो। कुंभर त असुली हो, भॻी टुटी उज़वे खे ॻंढणु हुनजो कमु हो, सो हुन वेही शहज़ादे जो इलाजु कयो। बसंत रोज़ु लाल ओगारींदो हो, जो कुंभर खणी पाण वटि रखी छॾींदो हो। अहिड़ी तरह कुंभर बि हिकु वॾो शाहूकार थी वियो। पोइ त हुन कुझु इलाजु पाण कुझु पैसा ॾेई ॿियनि हकीमनि तबीबनि खां बसंत जी दवा कराई ऐं थोरनि घणनि ॾींहंनि बाद बसंत बिल्कुलु तंदुरुस्त थी वियो। पोइ हू शाहाणी पोशाक पहिरे केतिरा ई ॾींहं मज़े सां शहर घुमंदो फिरंदो रहियो। हिकिड़े ॾींहुं बसंत खे शहर में घुमंदे वज़ीर ॾिसी वरितो ऐं खेसि सुञाते दिलि में चयईं, मार हीउ वरी बि चङो भलो थी वियो। हाणे हीउ जेकॾहिं बादशाह जे पेश थियो त मां कूड़ो थी पवंदुसि, पोइ त मौत जी सज़ा मिलंदमि। तंहिं करे वॼु वठी बादशाह खे चयईं त कुंभर जो पुटु ॾाढो बदमाश थी पियो आहे, माण्हू खे ॾाढो आज़ारियो अथसि, अहिड़ो माण्हू खे जेल में रखणु घुरिजे। बादशाह हुकुम ॾिनो त हुनखे झले जेल में रखियो वञे। वज़ीर पोइ ज़ोरीअ ज़बरदस्ती जे कुंभर जे पुट खे जेल में उमाड़ियो ऐं उते बि हुनखे ॾाढियूं सख़्तियूं ॾियारियूं, पर हुन क़िस्मत चङी हुई, जंहिं करे बची वियो। हिकिड़े ॾींहुं हिकिड़ो सौदागर ॿेड़ो वठी उन जे शहर में आयो। ख़ुदा जी कुदरत जो ॿेड़ो अॻिते हलण खां रोकिजी बीह रहियो। सौदागर केतिरा ई हीला हलाया, पर ॿेड़ो अॻिते हली न सघियो। नेठि कंहिं ॾसु ॾिनुसि त जॾहिं कंहिं माण्हूअ जो रतु हिन ॿेड़ीअ खे लॻंदो ऐं ॿेड़ी तां वही वञे दरिया में पवंदो, तॾहिं ई हलंदो। सौदागर बादशाह जी ख़िदमत में अची अर्ज़ु कयो त जेतिरो बि नाणो चवंदा ओतिरो ॾियण लाइ तयारु आहियां, मगर हिकिड़ो माण्हू मूंखे ॾियो जंहिंखे कोई ॿेड़े ते रतु रहायां।
बादशाह सौदागर खे चयो त आउं कंहिं सां ज़ुल्म कोन कंदुसि जेको पैसा वठी पंहिंजी ख़ुशीअ सां सिर ॾींदो। त मूंखे एतिराज़ु कोन्हे। सौदागर शहर में पड़ो घुमायो पर को बि अहिड़ो माण्हू हुनखे कोन मिलियो। तंहिं ते वज़ीर मौक़ियो वठी बादशाह खे चयो त कुंभर जो पुटु जेको जेल में पियो आहे, जो दर हक़ीक़त हिकिड़ो रोल माण्हू आहे ऐं ॾाढो बदमाश आहे, जेल जे अंदरि बि केतिरा फ़साद कया अथसि ऐं उते बि तमामु ज़ुल्म मचाए ॾिनो अथसि। उनजी ॿांह हिन सौदागर खे ॾियूं त चङो थींदो, छो त अहिड़े फ़सादी माण्हूअ जी रत क़बूल कई ऐं खेसि अहिड़ी इजाज़त ॾिनई। वज़ीर छोकिरे जी ॿांह सौदागर जे हवाले कयईं ऐं खेसि ॾाढो ताक़ीद कयईं त कंहिं बि तरह हिन खे ख़तमु करे छॾ। जीअं सौदागर छोकिरी खे वठी ॿेड़ीअ ते आयो ऐं काती तिखी करणु लॻो। छोकिरे पुछियुसि त हीउ छा थो करीं? सौदागर जवाबु ॾिनो त तोखे कोन हूंदुसि। छोकिरे चयुसि त आउं त तोखे पीउ बजा थो सम्झां ऐं आउं तुंहिंजो ई पुटु आहियां, मूंखे बेगुनाह छो थो कईं? सौदागर चयुसि त तुंहिंजो रतु ॿेड़ीअ खे लाइबो, दरिया में फिटो कबो, तॾहिं ॿेड़ो हलंदो। छोकिरे चयो त मुंहिंजे रत लाइ न को ॿेड़ो आउं तोखे हलाए थो ॾियां। सौदागर चयुसि त मुंहिंजो फ़क़ति ॿेड़े हलाइण सां मतिलबु आहे, सो जे हलियो त पोइ तुंहिंजी कोण मूंखे छा थींदो? तंहिं करे जेके वणई सो करे पर ॿेड़ो हलाए ॾे। पोइ बसंत हिकदमि कप सां चीच खे छिक ॾेई 2-3 फेरा ॿेड़ीअ खे लाना ऐं 2-3 फेरा दरिया में फिटा कया त ॿेड़ी उथी हलणु लॻी। सौदागर ख़ुशि थियो पर वज़ीर वारी ताक़ीद हुनखे दिलि में हुरखुर मचाए ॾिनी। तंहिं करे छोकिरे जे मारण जो ख़्यालु दिलि तां न लाथईं। सौदागर जहाज़ हाकारे हलणु लॻो। हलंदे हलंदे वञी हिकिड़े ॿिए मुल्क में निकिता। उते पहुची ॿेड़े सां लही शहर में घुमण लाइ विया त हिकु हंधि हिकिड़ो तख़्तो टंगियल ॾिठईं जंहिं ते लिखियलु हो त हिन दरवाज़े जे अंदरि कंहिं बि इंसान खे अचण जी इजाज़त कान्हे, जेको ईंदो तंहिंखे माराए छॾिबो। बसंत सौदागर खे चयो त बाबा आउं हिन दरवाज़े सां अंदरि वेंदुसि। सौदागर जी दिलि में त अॻे ई दगा हुई, सो हुन दिलि में चयो त जे ईअं ई हिन जो ख़ात्मो थी वञे त चङो। सो वॾी ख़ुशीअ सां हुनखे मोकल ॾिनई। बसंत कोट में अंदरि वियो। अॻिते वञी ॾिसे त बाग़ में हिकिड़ी शहज़ादी वेठी आहे, जंहिं हुनखे ॾिसी उते ई खणी पकड़ायो। पर पोइ बसंत जी सूंहं सोभिया ॾिसी संदसि हुस्ब नसब पुछाईं। छोकिरे पंहिंजो सॼो किसो जेके हुन थी गुज़रियो सो सभु शहज़ादीअ सां बयानु कयो, जंहिं ते शहज़ादी हुन ते राज़ी थी ऐं हुन सां शादी करण लाइ तयारु थी। बसंत पंहिंजो निशान पतो सौदागर जी ॿेड़ीअ जो ॾेई ॿेड़ीअ ते वापसि मोटी आयो। होॾां शहज़ादी पीउ खे चयो त मूं पंहिंजो मुड़ुसु पसंदि कयो आहे ऐं हुन सां शादी कंदसि। बादशाह तंहिं ते सौदागर जे पुट समेत हाज़िर थियण लाइ हुकुम मोकिलियो। सौदागर छोकिरे ते ॾंबरियो त बाग़ में वञण करे हुन सॾु थियो आहे, हाणे 2 ॼणा मरंदासीं। छोकिरे खे दिलि जाइ हुई, तंहिं सौदागर खे चयो त तव्हीं को बि फ़िक्रु न करियो। आख़िरकार सौदागर बसंत समेत बादशाह वटि अची हाज़िर थियो। बादशाह सौदागर बसंत समेत बादशाह वटि अची हाज़िर थियो। बादशाह सौदागर खे ॾाढी इज़त ॾिनी ऐं माइटी करण लाइ खेसि चयाईं। सौदागर क़बूल कयो ऐं शादी ख़ैर ख़ूबीअ सां थी गुज़री। बसंत बादशाही मौलात में रहंदो हो, पर सौदागर हाणे हुनजी दावा ई न छॾींदो हो। हिकिड़े ॾींहुं सौदागर उतां कोच करण जो ख़्यालु कयो। तंहिं करे बादशाह खां मोकल वठी पंहिंजे पुट नुंहं खे बि साण वठी वञण लाइ उतां खेनि वठी ॿेड़ीअ ते आयो। हीअ सभु ॿेड़ीअ में चढ़ी वेठा। पोइ वठी ॿेड़ीअ खे हाकारियईं। हलंदे हलंदे थोरे घणे ॾींहं साॻिए रूप वारी मुल्क जे वेझो अची पहुता। सौदागर खे दिलि में ख़्यालु आयो त हाणे वज़ीरनि खे हिन जहिड़ो ॾिसंदो सो त मूंखे ज़िद करे ॾाढो हलाकु कंदो, तंहिं करे का अटकल कजे। सो बसंत खे चयईं त अॼु ॿेड़ो तूं हलाए। बसंत ॿेड़ो हलाइणु लॻो। सौदागर नियत बुरी करे 2 ॾींहं ॼाणे बुझे बसंत खां जहाज़ हलाइण जो वारो ई कोन वरितो। 3 ॾींहं सौदागर हुन खां अचे वारो वरितो। बसंत राति ईअं ओजागा सबबु तमामु थकिजी पियो, तंहिं करे लेटण सां हुन वीचारे खे निंड खणी वई। सौदागर उहो वजु ॾिसी हुनखे निंड में ई खणी हिकिड़ी पेतीअ में बंदि कयो ऐं पेती खणी दरिया में फिटी कई त जीअं ॿुॾी मरी वञे। पर चवंदा आहिनि त सारण वारे खां बचाइण वारो वेझो आहे। ख़ुदा जे फज़ल सां बसंत वारी पेती ॿुॾी कान्हे ऐं जहाज़ जे पुठियां लॻी पई आई, जंहिंजी ख़बर सौदागर खे कान पई। कुझु वक़्त खां पोइ ॿेड़ो अची बंदर ते बीठो ऐं पेती बि लुढ़ंदी लुढ़ंदी अची किनारे सां लॻी। उते हिकिड़ो धोबी पए कपिड़ा धोता परियां खणी ॾिसे त हिकिड़ी पेती पई लुढ़ंदी अचे। सो हुन यकदमि वञी पेती खे हथु कई। खोले झांखणी ॾिसे त वाह वाह, उन में हिकिड़ो शहज़ादो सुतो पियो आहे। धोबीअ खे ऐं पुटु कोन हो, तंहिं शहज़ादे खे पंहिंजो पुटु करे सम्झो ऐं खेसि वॾी ख़ुशीअ सां पंहिंजे घर वठी आयो। सौदागर दिलि में जो अची दगा घर करे वेठी। सो बसंत खे ॿुॾल सम्झी हुन ज़ाल खे अची चयईं त हाणे तूं मुंहिंजी ज़ाल आहीं। शहज़ादी चयोसि त आउं तुंहिंजी नुंहुं आहियां। ज़ाल वरी कीअं थियसि? उन बाद सौदागर
कोशिशूं करणु लॻो त शहज़ादी खे कंहिं तरह सां रिझाए राज़ी करे, पर शहज़ादीअ हुनखे कॾहिं बि सऊं मुंहुं कोन कीन ॾिनो। होॾां बसंत धोबीअ खे सेखारियो त तूं पाण ई मुल चओ ऐं पड़ो घुमाए त आउं दुआऊं ऐं तवीज़ कंदो आहियां। पोइ धोबीअ सौदागर जी ॿेड़ीअ वटि अची पाण खे मुलो मशहूरु कयो ऐं हुलायो त कंहिंजी ज़ाल रुठल हुजे या को ॿियो कमु कंहिंजो हुजे त आउं उहो फीणो तावीज़ सां करे ॾींदुसि। सौदागर जो उहो ॿुधो तंहिं ख़्यालु कयो त मन हिन मुला जी छंडण फीणनि सां शहज़ादी मूंसां ठही वञे। सो मुला सां पंहिंजी दिलि जो अठ सुठो बयानु करे हुनखे शहज़ादी ॾांहुं ॿेड़ीअ ते मोकिलियईं। मुला शहज़ादीअ खे ख़ुलासो वठी वञी खेसि सारो किसो करे ॿुधायो त तुंहिंजो मुड़ुसु मूं वटि सलामत आहे, पर हाणे तूं सियाणप कर जो सौदागर सां खिली ख़ुशि थी थोरो थोरो ॻाल्हाए। जीअं त शहज़ादी मुला जे चवण मूजिबि सौदागर सां थोरो थोरो राज़ी थी। सौदागर खे मुला ते वेसा वेही वियो। तंहिं 2-3 ॾींहं लाॻीता मुला खे शहज़ादीअ जी छंडण फीण करण लाइ शहज़ादीअ ॾांहुं मोकिलियो। शहज़ादी बि सियाणप करे सौदागर सां तीअं मिठियूं मिठियूं ॻाल्हियूं करणु लॻी। पोइ बसंत धोबीअ खे सेखारियो त तूं बादशाह वटि वञ ऐं वञी चवीसि त मुंहिंजी धीउ रूप पसंदि जी ॻाल्हि खणंदी आहे। जेकॾहिं बादशाह सलामत उहा ॻाल्हि ॿुधणु चाहे त पोइ हुकुम ॾियो त मुंहिंजी धीउ साईं जन जी कचहरी में उहा ॻाल्हि अची ॿुधाए। रूप जॾहिं उहो ॿुधो तॾहिं पंहिंजे भाउ बसंत खे यादि करणु लॻो ऐं धोबीअ खे चयईं त अम्मा खे उहा ॻाल्हि ॿुधणु मंज़ूरु आहे, फलाणे वक़्तु भली उहो किसो खयो वञे। होॾां रूप ऐं बसंत जो असली पीउ हिकु ॾींहुं मोहलात में सुतो पियो हो। ज़ाहिरी तरह निंड में हो, पर हक़ीक़त में सुजाॻ हो। तंहिं नई राणी बादशाह खे निंड में सुम्हियल पंहिंजी बानीअ खे चयो त हूअं त तोखे घणो ई इनाम ॾिनो अथमि, पर थोरी घणी ॾींहं वज़ीर जॾहिं 2 छोकरनि जा सिर खणी आयो त पोइ तोखे हेकारी ॾेई छॾींदुमि। बादशाह राणीअ जा उहे गुफ़्ता ॿुधी वरिता, जीअं त अॻी राणीअ वारी ॻाल्हि दिलि में छुपी वियसि ऐं हिकदमि टप ॾेई उथियो ऐं राणीअ जी ॿांह खे मारे उथी वज़ीर जे पुठियां पियो त मतां किथे शहज़ादनि खे ॻोल्हे मारे न विझे। ख़ुदाई कुदरत जो बादशाह ईअं घुमंदो घुमंदो ॾींहुं ॾोरींदो ऐं मुल्क पुछंदो। उन ॾींहुं अची उते पहुतो। वरी इतफ़ाक़ जी ॻाल्हि अहिड़ी जो संदसि वज़ीर बि उन ॾींहुं उते अची सहिड़ियो ऐं जोगीअ जी जोगियाणी बि पंहिंजे पुट जी ॻोल्हा में उते अचे पहुता। उन्हनि सभिनी पढ़ो ॿुधो त धोबीअ जी धीउ फलाणे वक़्तु बादशाह जी कचहरी में रूप बसंत जी ॻाल्हि खणंदी। सो ॻाल्हि ॿुधण लाइ उहे सभु माण्हू बादशाह वज़ीर कुंभर ऐं जोगी उन मुल्क जी बादशाह जी कचहरी में अची गॾु थिया। होॾां शहज़ादी सौदागर खे चयो त मां रूप बसंत जी आखाणी ॿुधण लाइ बादशाह जी कचहरी में वेंदुसि, सो मूंखे उते वञण लाइ मोकल ॾे। सौदागर सम्झो त शहज़ादी मस राज़ी थी आहे, हाणे आउं बि हुन जी राज़ ते हलां। तंहिं करे शहज़ादी खे पाण सां वठी हू बि हुन जी ॻाल्हि ॿुधण लाइ बादशाह जी कचहरी में अची हाज़िर थियो। धोबीअ जी धीउ बुरको पाए बादशाह जी कचहरी में आई ऐं अचण सां बादशाह खे चयईं त मुंहिंजी ॻाल्हि जे विच में जेको माण्हू ॻाल्हाईंदो उनखे 100 मोचड़ा मुंहिंजो पीउ धोबी हणंदो। हुन जी शर्त सां आउं ॻाल्हि खणंदुसि। बादशाह सभु ॻाल्हियूं क़बूल कयूं। कचहरी लॻी वई। अमीर उमरा शहर जा माण्हू रूप बसंत जे पीउ वज़ीर कुंभर जोगी सौदागर ऐं शहज़ादी सभु अची गॾु थिया। उते छोकिरीअ ॻाल्हि कई ऐं जॾहिं क़ैद जो किसो खयईं त वज़ीर उते बि ग़रीब जे ॾोहीअ खे तकलीफ़ूं ॾिनियूं त वज़ीर खां बेइख़्तियार वाता निकिरी वियो त मूं वरी किथे। उते छोकिरीअ चयो त हणो वज़ीर खे 100 मोचड़ा। अहिड़ी तरह 3 दफ़ा वज़ीर विच में ॻाल्हाए हुन ते 300 मोचड़ा कचहरी अंदरि खाधा। ॻाल्हि हलंदे हलंदे सौदागर जे पीउ चङी मरमत थी। ॻाल्हि ख़तमु थियण सभई पाण ज़ाहिरु कयो ऐं सभु विछड़े हिक ॿिए सां मिलिया। रूप बादशाह सालिम वज़ीर खे माराए छॾियो ऐं पीउ भाउ सां भाकुर पाए अचे मिलियो। अहिड़ी तरह सभु विछड़ियल पाण में अचे गॾिया। जहिड़ो मेलो उन्हनि जो थियो तहिड़ो शल जग जहान जो थिए।